ज़माने ऐं ज़माने वारनि जूं ॻाल्हियूं कंदे कंदे तोखे बि साल गुज़री विया मीर भाउ, पर न ज़माने जो पंधु खुटियो न ई वरी बेवफ़ाइनि जूं ॻाल्हियूं खुटियूं। तुंहिंजे प्रोग्राम में दर्द सोज़ ऐं सूरनि वारियूं कहाणियूं जॾहिं बि ॿुधियूं अथमि त मूंखे मुंहिंजो उहो बांवरो भाउ ज़ाहिद यादि आयो आहे, जेको दीन दुनिया में मूं अकेली भेण जो अकेलो भाउ आहे। माइटनि जी जान छॾण खां पोइ भाउ मूं भेण खे छो विसारियो, तोणी जो इन ॾोह जो कारण त मालूम न आहियां करे सघी, पर संदसि बदे में परे परणायल मूं निमाणी भेण जो हर साह अॼु बि अदा ज़ाहिद लाइ तरसे तरसे थो। मफ़ाद लालचनि दुनियादारी धन दौलत ऐं पैसे जी ॻाल्हि नाहे भाउ मीर, ही रत जे रिश्तनि जो घाह आहे जेको क़बर जी मिट्टी भरे सघे थी। जानन बि ईअं न जुगा जीअं मारियो मोटियो न कुछे, रती रत न निकिरे ॿियो सिक अव्हां जे साह। असां त तोइला पे पर में पुछाऊं कयूं। अदा ज़ाहिद उहो ज़ाहिद जंहिंजा ॿई हथ मुंहिंजे मथां छपर छांव बणियल हुआ। मीर भाउ, उहा 3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं आऊं हुन जो बदो भरे रही हुयसि, पर हाणे भाउ खां आऊं निमाणी भेण ईअं विसरी वेई आहियां जंहिंखे ईद मुराद ते बि यादि न कंदो आहे। बसि मुंहिंजी त हीअ दुआ आहे त हू जिते बि हुजे शाद ऐं आबाद हुजे, वेरा वेर वधु हुजे, खेसि लॻे न कोसो वाह